देते हो पान पया दिल पंध में आयूं आ कहेगा देते और इल्ले आए कुल्हते सजो लड्डो पा देते जागदा रहो कुल्हते सजो लड्डो पा देते खटण कमाइण तेड़ा ना की हलाए तो यार थी दे तू हड हलायूं अहिड़ा नायूं आ कया मान माण्हूअ जो हो खटण कमाइण तेड़ा नायूं हड हलायूं अहिड़ा नायूं रोटी पहिरें नंबर जा हुजणा आयूं तेड़ा नायूं हेड़ा बीठा तव हेड़ा कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते स्वागत जिंदाबाद कोट सजो आ कके असां अलाए केड़ो हशर कंदियूं अड़े शक न कर कर पक्का सामा ज़हर चाहे मिले प्यारे छॾियांस कोट सजो आ कके असां शक न कर कर पक्का सामा हूंद में आयूं ओए शुक्र में कर मिला था थक्का सामा मीरज़ादी यो ख्वाब हो कूड़ ते हरदम संदरो आहे शौक मुहारत अड़े कूड़ ते हरदम संदरो आहे शौक मुहारत लिली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते सुहागणे सदको तो के कुरपत अड़े लिली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अदा के वरी वेसर जो दौरो तो पए दवा पी पुट इहा कुर्बानी मूंखे ई ॾियणी पवंदी अदा तो पीती जन मां पीती नज़रुनि में आ प्यार असांजो तुंहिंजी शादी सिर्फ़ मूंसां ई थींदी बेड़ो तेजल पार असांजो मूंसां शादी चवंदी करी ओ नज़रुनि में आ प्यार असांजो बेड़ो तेजल पार असांजो पंहिंजा वेरी थी पिया आहिनि सभिनी ते आभार असांजो अभी तुम्हें दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले रुन्नी आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते ताती वनी तातिया बावनी अरे रुन्नी आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते नाड़ू खान शादीअ खां पोइ ही बंगलो मुंहिंजे नाले ते कयो जेकॾहिं तव्हां पढ़ियल न आहियो पढ़ियल खे वठी अच हू तव्हांखे पढ़ी ॿुधाए त बंगलो कंहिंजे नाले ते आहे ऐं हा पोइ तव्हां पेर ठाहिण जी कोशिश कर तकड़ो थी हल हल ये इहा ॻाल्हि आहे त भाई खे असां पढ़ण ई नथा चाहियूं बसि अच मोतियारा त हिन जो ॿियो को मिलो कयूं हाणे कंहिं पहलवान खे घुराइणो पवंदो जेको अची हिननि खे धिकारे ॿाहिरि कढे मुखे जे माठ तो कराई न पो मुखे पांजो कर्ज भरे दे लाया तुंहिंजी अजाई बकवास पियो ॿुधां पोइ तूं मूंखे कर्ज माफ़ करे छॾींदे मां पाण पिनण में हा तोखे कर्ज माफ़ छो कंदुसि पोइ माठे करे बीह हिननि जो कर्ज पास थिए पैसा मिलन त पोइ तोखे ॾे न माठ कई बा मूं माठ कई मूं इहो सोचो हो जे करे मुंहिंजो हिसो पती बि ॻंढिजी पए त बहितर थींदो तू सची पई चई जेकॾहिं हिन पैसा मुंहिंजा थी विया ही बोतार न वेंदो पोइ त बोतार रुबता फ़ैसिला कंदो मां माड़ो न आहियां सवड़ छो थो ग़रीब जी बेड़ी बोड़ी इतल तू ही है कोन बनदे पातर पातर करी दो सताव छा पे करियो छा यार अरे कुत्ता पर मेरा पिया अरे बाबा करे त तूं घर जी भी पूरी कोन तो सघे मीरज़ादी तूं घबराए न मूं हिकिड़ी अटकल सोची आहे केड़ी अटकल मां बैंक मां लोन तो खणा 2-3 लख रुपयनि जा मिली पवंदा 2-3 लख हा 2-3 लख हा मीरज़ादी जॾहिं इहे पैसा असां वटि अची विया त खोले मां रखंदुसि हली शेरल वारनि जे साम्हूं अरे रिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अरे रिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा
ते ठीक आहे उहा त मूंखे ख़बर आहे हा जेका तोखे ख़बर आहे उहा मूंखे बि ख़बर आहे तोखे ई ख़बर न आहे त मां छा कयां मूंखे त ख़बर आहे परे त यार छत मूंखे सॼी ख़बर आहे हा यार परे नथो थिए न ॾिज न भॼ मां तुंहिंजो अबो आहियां कहिड़ो अबो कंहिंजो अबो छाजे लाइ अबो आख़िर आहे कहिड़ो अबो तोखे ख़बर न आहे त मां कंहिंजो अबो आहियां जॾहिं तोखे ई ख़बर न आहे त मूंखे कीअं ख़बर पवंदी हल मां तुंहिंजो अबो आहियां तुंहिंजो तुंहिंजो बि अबो आहे अड़े जेकॾहिं मां तुंहिंजो अबो न आहियां त पोइ तूं ॼाओ हैं या भॼी आयो हैं अदा मां भॼी आयोसि हल पोइ अब्बा कुझु सोच धार कुझु सोच छा सोचां अम्मा खे त मां ॾिठो ई कोन उहा हुजे हा त पुछां था नी त मां ॼाओ होसि या भॼी आयोसि हल ओ मुंहिंजा अब्बा थोरो सोचे सोचे ॿुधाए त मां केरु आहियां तूं केरु आहीं जॾहिं अबा तोखे ई ख़बर न आहे त तूं केरु आहीं त मूंखे कीअं ख़बर पवंदी त तूं केरु आहीं हल ओ अब्बा मूंखे ख़बर आहे त मां केरु आहियां पर मां तोखां थो पुछणु चाहियां त मां केरु आहियां दफ़ा को बेवकूफ़ आहीं जॾहिं तोखे ई ख़बर न आहे त तूं केरु आहीं त पोइ तूं मूंखां कीअं थो पुछे त तूं केरु आहीं तोखां इन करे थो पुछां त छा तो मूंखे सुञातो आहे नथो सुञाणे हल अड़िजी वियुसि हिन वेसर जे मरीज़ मां मरीज़ न न असां ॿिन्ही मां मरीज़ केरु आहे अब्बा मां आहियां मां मरीज़ आहियां मरीज़ आहीं त पोइ इस्पताल वञ नी हिते छा थो करे हा हल अरे छो लुड़ आयो अथई निट फिटाई अथई कंहिंसां बि ॾियारी हणे केरु हो हल ओ केरु हो वञी खड्ड में किरो मुंहिंजो मगज़ फेराए छॾियो खॾ में छो किरां भाउ हा खॾ में किरां त केरु ॿाहिरि कढंदो न किरंदुमि खॾ में हलियो अच्छे ॾाॾा गरम गरम चांहि पियो पर ॾाढा जल्दी अम्मा अची वई न त पोइ बाहि ॿारे छॾींदी चङो थियो मां चांहि खणी आई आहियां मां सुबुह खां हुन मानीअ जो गिरो खाधो त मां न चांहि जी सुर्की पीती थम अरे कर मल्लू का मुई थोड़ो चाय पियंदो आखिरकार मूं तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे जो सुबुह खां हुन मानी मिली आहे न चांहि छो मोआ डेड असां तुंहिंजूं सचे गिह में खोराकूं कयूंसीं हाँ तोखे त इज़त रास कोन आई तूं असां लाइ कयो छा अम्मा इहो त तव्हां सोने जी देगड़े जी लालच में कयो न पर ॾाॾा जी ख़िदमत करणु असां सभिनीनि जो फर्ज़ आहे फर्ज़ को मुंह मता कोने कोई न पड़े जो भली पड़ो मरे मीरी बि त वेठी अथसि न ख़िदमत लाइ ओॾे वञे हाणे माई मुंहिंजो हे तोसां वाइदो आहे मां सुभाणे वञी सोन जो हिकिड़ो मीरज़ादीअ खे थो ॾियां ऐं तोखे उन मां जेकॾहिं हिकिड़ो टको बि मिलियो न त मुंहिंजो नालो किरड़ न आहे हे अम्मा अञा झेड़ो कर ॾाॾा सां हाणे तोखे कुझु बि न मिलंदो हाणे छा थींदो तो त ॾाॾा खे नाराज़ करे छॾियो अम्मा इहो मोर गो मूंखे मुंझाईंदो थो रहे मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे न उन वटि काई बि मिल्कियत कोन्हे रुगो इहो पंहिंजे ढिढ भरण लाइ थो असां सां कूड़ हाणे अम्मा ऐं जी सच में ॾाॾा वटि सोन जो देगड़ो हुजे त पोइ मां पंहिंजो हिसो हिन पोड़े जे निड़ीअ ते लत ॾेई बि वठंदसि मलूका आहे मुई जो मीरज़ादी अकेलड़ी सोन जो देगड़ो खणंदी हा अम्मा सोन जो देगड़ो मिलंदो सभिनीनि खे चुप त करे साहब इते भी त सही साहब मां साहब न मां त हिकु मामूली नौकर आहियां ओ ता असां के कर्ज तो खणाए दे असां जे लाइ त तू साहब हूंदे न बा हाणे इहो ॿुधाए त असां जो कम किथे पुॼायो अथई तव्हां जो कम थी वियो आहे अॼु तव्हां खे पैसा मिलंदा सच साहब अॼु पैसा मिलंदा पर घणा मंज़ूर कराया अथई 2,40,000 ए साहब ये हथ त हेॾे कर त चुमाए गुनहगार न कर अरबाब ओ साहब घर में अटो भी कोने खीसे में 40 रुपया भी कोनन के तो 2,40,000 मंजूर कराया है तुंजा हथ भी न चुमा
पर इहो त ॿुधाए अॼु पैसा पक सां मिलंदा न? 16 आना पक समझ। पोइ केॾी महिल शहर ॾे हली पैसा कढायूं? अरे बाबा तूं आहीं ज़ामिन। पैसा मंज़ूर थिया आहिनि पहलवान जे नाले। हाणे बैंक मां पैसा तोखे न पहलवान खे मिलंदा। का ॻाल्हि नाहे साहब, भली इहे पैसा पहलवान खे मिलनि पर अधु त मूंखे ॾींदो। 1,20,000 पहलवान खणंदो, 1,20,000 मां। 1,20,000 मुंहिंजे लाइ थोरा न आहिनि साहब, घणा आहिनि घणा। मां हलां थो शहर, तूं हीअं कर 1-1:30 बजे पहलवान खे वठी बैंक पुॼी वञ। मां तव्हांखे कढराए थो ॾियां पैसा। ठीकु आहे साहब, ठीकु आहे। तव्हां भली शहर हलो, मां घरां चकर ॾेई पहलवान खे वठी अचां थो। हा 1 बजे धारे मां तव्हांजो बैंक में इंतज़ारु कंदुसि। असां 12 बजे पहुची वेंदासीं बाबा, तूं घबराई न साहब। मुंहिंजी ख़र्ची यादि कजो। हाउ हाउ छा कर तो मुंहिंजे कम जो छा कयो खमीसा? मां सॼो ॾींहुं तव्हांजे बंगले जे ॿाहिरां घुमंदो रहियुसि पर केर बि मिलण लाइ कोन आयो। पोइ मां छा कयां बोतार? तोखे जेको कुझु चयो आहे उहो तोखे करिणो पवंदो। तोखे ख़बर आहे मां हिते क़ब्रिस्तान में रही रही बेज़ार थी पियो आहियां। हाणे घणो नथो रही सघां। तूं नथो सम्झी खमीसा, जेकर असुल हक़ीक़त जी ख़बर सभिनी खे पइजी वई त मुंहिंजी अधु मिल्कियत ऐं बंगलो उन माई जे नाले थी वेंदो। ऐं मां नथो चाहियां त उन माईअ खे मुंहिंजी मिल्कियत मिले जंहिं मूंखे मारण जी कोशिशि कई। उनखे मां रत जा ॻोढ़ा रुआरींदुसि। मूं वटि हथे ख़ाली आई ऐं मां हथे ख़ाली मोकिलींदोमांसि। पोइ हली बंगले में रहो ऐं सभिनी खे हक़ीक़त ॿुधाए छॾियो। तूं रुॻी हिकु दफ़ो मुंहिंजे ॿुधायल कम में कामयाबु थी वञ। पोइ ॾिस मां इन माई जे पीर सां कहिड़ो थो हशर कयां। तूं वञी उन्हनि सां मिल ऐं उन्हनि खे चओ त जुड़िया जल्दी कर, तू गाड़ी का है तो शहर हलूं। अदा खैरम पियो शहर हली। अरे यार जेको कर्ज खणू पिया न वो मंजूर थी वियो आहे ऐं अॼु पैसा मिलदा 2,40,000। अरबाब खे कोन वठियो वञंदे जा। अरे यार चरियो आहीं छा? अरबाब खे जे न वठी हलियासीं, असांखे सिर्फ़ 40,000 फबंदा। ॿिया समूरा पैसा इहो अरबाब खयो हलियो वेंदो आहे। वॾो जरको। इन करे चवां थो त निभागे खे ख़बर ई न पवे असां 12 ई पैसा कढराए हलिया अचूं। जे न अरबाब खे ख़बर पई त हुनजा 2 हथ मुंहिंजे पाचे में हूंदा। जेकर पैसा तो रखिया त अरबाब वॾो गंद कंदो। इन अरबाब जे गंद खे ऐं मुंहुं ॾेई वठंदुसि। तूं रुगो जल्दी वञ, गाॾी काहे आहे त जीअं निकिरी हलूं। जेकॾहिं न हिते अची वियो त पोइ हुन मां जान छॾाइण ॾाढी ॾुखी थी पवंदी। 2 मिंट बि मां तयार थी मोटरसाइकिल काहे थो अचां। अरे तयार त थियो बीठो आहीं। तुंहिंजी कहिड़ी शादी कराइण थो हलां जो तयार थी घोट थी पोइ हलंदे। ठीकु आहे मां गाॾी काहे अचां थो, सिर्फ़ 2 मिंट सब्र। बस गाॾी काहे आहे त निकिरी हलूं। मूंखे ख़ौफ़ आहे त निभागो किथे हिते न पुॼी वञे। हा मोटण जी कजाए, हिते घणो बीहण खतरे खां खाली न आहे। ओ पाण पया दिल पंध में आयूं आ कहे गाने ते और ले आए कुल्हड़ ते सजो लटो पाड़े ते। सम्झां थो त हिननि जे मन में ॿियाई आहे। असां हिते रोज़ ई पिया कयूं, हाणे अचे वेह त ॾाढी ठाहियां। नथो ॾाढी ठारायां छा कंदे? पोइ कब्ज़ 50 कब्ज़। हजम ई गुंडो ई गुंडो त गुंडो ई सही। मां चवां थो त 50 कब्ज़। रणाइन निभागे मां जान त छॾाए। मां चवां थो तूं विच में न अचजांइ, मां वॾो किनो माण्हू आहियां। तव्हां पाण फ़ैसिलो कयो त हिकिड़े परदेसी खे कहिड़ी ख़बर। बिल्कुलु तूं सच थो चए लाला। परदेसीअ खे वाकई का ख़बर ई न हूंदी आहे। उन कहिड़ी ख़बर? हाँ कहिड़ी ख़बर? बस तूं वञी सघे थो, हल लो। वो तार लालो ॾोहिया तव्हां ग़लति फ़ैसिलो कयो आहे। अरे ले आए कुल्हड़ ते सजो लटो पाड़े ते। अरे ले आए कुल्हड़ ते सजो लटो पाड़े ते। छॾ कपिड़नि खे, छॾ इन्हनि में घटि न हुज। अंदरो मां पोतड़ो खणी आ त मां निकिरण जी कयां। तकड़ छाजी अथई, शहर को भगो तो कोन तो वने।
माण्हू थी करे पोइ निकिर। मां हिन वक़्तु तोखे माण्हू नथो लॻां। मुंहिंजो मतिलबु आहे त सही नमूने तयारु थी सुहिणो थी करे निकिर। मुंहिंजे तयारु थियण जो तूं खुटको न कर। वञ जल्दी कर, अंदरों पोतड़ो खणी आ। जेकॾहिं देरि थी वई त मां हथ मलींदो रहंदुसि। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ जल्दी निकिरण जी कर। दुआ कर त शाम कमु थिए। हे कुरड़ो थो वठी अचां, उन में पुलाव पचाए, तूं बि खा, मां बि खावां, बाबे खे बि खारायां। ॾेढ जो नालो न खण, वञ टाइम सां निकिरण जी कर। हाणे जो वयुसि अबे खे खारायां। पाण पया दिल पंध में आयूं आ कहे गाॾे ते हो पाण पया दिल पंध में आयूं आ कहे गाॾे ते और रिले आए कुल्हे ते सजो लॾो गाॾे ते सम्झां थो त हिननि जे मन में ॿियाई आहे। हिननि खां पहिरियां मूंखे बैंक पहुचणो पवंदो। जेकॾहिं बैंक न पहुतुसि त सभु माल खयूं हलिया वेंदा। किथां रक्शो ॾिसी आओ कयूं। उस्ताद घणी देर आहे? अब रक्शो फुल थिए त हलूं ना साईं। अलाए कॾहिं फुल थींदो? इन 500 अकेलो खणी हलाई। उस्ताद बाबा मां थो तोखे 500 ॾियां, तूं हलण वारी कर। हेॾे कर 500। तूं शहर पहुच, मां तुंहिंजे रक्शे में हूंदुसि, भॼी कोन वेंदुसि। उस्ताद हाणे हलण जी कहिड़ा कम जी देरि थी आहे? हाय अड़े सुरीला हाय रक्शो मूं बुक करायो आहे। उबो हे लॻो वेठो लह। अरे लह पर सफ़ा को छितो लॻो पई तूं। वाल सलाम ॿियो खेरा। अॼु भला केर ताम आवार आई ॾाढी पटराई दो। असां मां के खेलाचार न आहे ॾाढी ठाहिणी। देर न लॻंदी आहे, सुनो रहरे वठंदो सावा। अचो वेहो त सही। चयमि न मूंखे ॾाढी वार न आहिनि ठाहिणा। पोइ हिन खे ठाराइणा हूंदा। अचो वेह तूं राणा। न न मां बि कोन ठाराईंदुसि दाढ़ी। देर थोरा ई लॻंदी, रहरे थो वठाए, अचे वेहो त सही। न न हिन ठाराइणा त पोइ दुकान मुंहिंजे ते छो आया हो? जेकर वार दाढ़ी ठारायूं त दुकान ते अचूं, न त न अचूं बस। एका दारू खान जी ओता का थोरा ई आहे जो तव्हां हिते वेहण लाइ कचहरियूं करण लाइ ईंदा हो। हिन निभागे वटि अचण ई वॾी ग़लती आहे। निभागो हूंदे तूं सॼो ॾींहुं रुलंदो थो अची। असां हिते रोज़ ई पिया कयूं। हाणे अचे वेह त दाढ़ी ठाहियां। नथो दाढ़ी ठाराइण छा कंदे? पोइ कढ 50 कढ। हजम ई गुंडो ई त गुंडो ई सही। मां चवां थो त 50 कढ। घणा इन भागे मां जान त छॾाए। मां चवां थो तूं विच में न अचंदे, मां वॾो किनो माण्हू आहियां। मूंखे कोन्हे लाचार 50 जूठा पटाइण जो। पाण में वञी विढ़ी मरो। मां तो चुप कर। हथ पर कर। हथ परे कर। वॾो को निभागो ई केरींदो ॿीहर दुकान ते। हंधु न तुंहिंजे खपी हाणे तूं ॿुधो असांखे। असांजो कमु थियो, हाणे तुंहिंजो कमु कहिड़ो असां हंधु। असां वॾा किनो माण्हू आहियां मां। हेॾे ॾिस न त ठाराई आहे ॾाढी। हा लाला इहो ॿुधाए त सावणे ॾितल जो जहिड़ो कीअं थियो? दगा जाहिलदा बच्ची न बेजान सिंह फलासुम थी की फैसला उगड़ा नवाज भी यो मयाश बंदी। छा थो सोचे लाला? सही ॿुधाए त तोखे कहिड़ी ख़बर आहे? हल पुत्र ऐं पहिरीं परेशान आहियां। ऐं परदेसी माण्हू मूंखे त पंहिंजो कर्ज़ बि कोन थी मिले। ऐं हिन लाइ परेशान आहियां त माण्हुनि खां कीअं कर्ज़ जी वसूली कयां। पोइ भला मूंखे ॿुधाए ऐं हिननि जी कीअं ख़बर रखंदुसि? मूंखे कहिड़ो ख़बर? छा तोखे का बि ख़बर न आहे? ओ पुत्र ही मोचारी त मूंखे हरू भरू ॾिजारे पई। तव्हां पाण फ़ैसिलो कयो त हिकिड़े परदेसी खे कहिड़ी ख़बर? बिल्कुलु तूं सच थो चए लाला। परदेसीअ खे वाकई का ख़बर ई न हूंदी आहे। उन कहिड़ी ख़बर? हाँ कहिड़ी ख़बर? बस तूं वञी सघे थो। हल उतार लालो ॾोही आहे। तव्हां ग़लति फ़ैसिलो कयो आहे। ॾितल सां गॾिजी ने बि मूंखे पादर आया हुआ। हाँ तूं भोतार अंब खान खे चए थो त भोतार तो फ़ैसिलो ग़लति कयो आहे? अरे तोखे भोतार अंब खान जे फ़ैसिले ते शक आहे? हाँ भोतार बाबा मूंखे तव्हांजे इंसाफ़ ते पूरो भरोसो आहे, पर सावण कॾहिं बि कोन मञंदो। मां मञीदुसि पर
पर जो मक़सद त तोखे अञा भोतार जे फ़ैसिले ते शक आहे। वीचारा सावण खे अञा बि असांजे इंसाफ़ ते शक आहे। इन जे करे इनखे हाणे जो हाणे अंदरि बंगले में वठी वञु ऐं थांव बि धोराएसि, कपिड़ा बि धोराए, सॼे बंगले जो कमु कराएसि। हा, तेसीं ताईं कमु कराएसि जेसीं ताईं इनखे असांजे इंसाफ़ ते यकीन नथो अचे। हल मुला छा हुकुम आहे भोतार साईं? तुंहिंजे लाइ तूं वञी सघे तूं। हल पादर बि मां खाधा, हित बि मां लोड़िया। वाह अंब खान, तुंहिंजो इंसाफ़। ओ साहब, हिरिया जल्दी कर मूंखे ॾाढी देर थी थिए। किथे ईअं न थिए त मुंहिंजा कम ई लॻी। इहो ॿुधाए वठियो काॾे थो हली? बैंक साहब बैंक, मां तोखे सॼे शहर में ॻोल्हियो आहे। मां त सम्झां थो पहलवान मुंहिंजो बैंक में इंतज़ार कंदो हूंदो। पहलवान बैंक जो कम लाइ वञी घर पहुतो। छा पहलवान बैंक मां थी वियो साहब? अरे हा बाबा, पहलवान सुबुह 10 बजे ही बैंक मां कम लाइ हलियो वियो। पहलवान बैंक जो कम न आहे लाथो, ईअं सम्झ त मुंहिंजो कम लाइ वियो। तू परेशान न थी। पहलवान चयो पे त अधु पैसा अरबाब खे ॾींदुसि। जेकॾहिं पहलवान अधु पैसा न ॾिना त छा अधु पैसा मूंखे तूं भरे ॾींदे? इहो ज़िमो मां कोन थो खणां। पोइ जॾहिं मां न हुयुसि त तो पहलवान खे पैसा छो कढाए ॾिना? लोन पहलवान जे नाले ते मंज़ूर थियलो, उनखे न ॾियां त ॿियो कंहिंखे ॾियां? साहब कन खोले ॿुधी छॾ, जेकॾहिं पहलवान पैसा न ॾिना त मुंहिंजा ॿई हथ तुंहिंजे गीचीअ में हूंदा। हा, हिन बेवकूफ़ मां त मां अड़जी वियुसि। जेकॾहिं हिनखे पहलवान पैसा न ॾिना, हिन जा त ॿई हथ मुंहिंजी गीचीअ में हूंदा। अहिड़ो को कमु कयां ये छोरनि मां जान छुटी वञे, न त इहे छोरा मूंखे राति जो घुटो ॾेई मारे छॾींदा। बसि सोचां थो इहो कमु हाणे करिणो आहे। ये तो रिसडाणू खान आहे, पर रिसडाणू खान त मरी वियो, तो ही कीअं ज़िंदा थियो आहे? किथे को भूत त न आहे जेको ड्रियारे थो? वरी डांस बि करे थो, नांगण डांस थो करे बीठो। जेकॾहिं रिसडाणू खान ज़िंदा आहे न त इन मां बि फ़ाइदो वठंदुसि। इहो फ़ाइदो वठंदुमि त मां पंहिंजे छोरनि मां जान छॾाईंदुसि। हा, रिसडाणू खान। अॼु राति मूंखे सिस्टर मां जान छॾाइणी आहे। अहिड़ो डपु ॾियांसि जो सॼी मिल्कियत लिखी मुंहिंजे नाले करे। हा, न बंगले में बहुत थी। तू वनी को चौकीदार ॾिस न। अम्मा, चौकीदार भला भूत ते चौकी कीअं ॾींदो? चौकीदार भूत खे रोके त न सघंदो, पर हिकिड़ो आसरो त हूंदो न, तो चौकीदार चौकी तो ॾे। ओ अम्मा, चौकीदार तो ॿाहिरि चौकी ॾींदो न, भूत त बग़ैर दर खोलण जे कमरे में अची वेंदो। बाबा घड़ी घड़ी भूत चई मूंखे त न ॾे यार, जेको कमु चयो त मां वञी उहो कर। ठीकु आहे मां ॾिसां थो, दुआ कर त कोई ईमानदार नौकर मिली वञे। बाबा ईमानदार नौकर तॾहिं मिलंदो जॾहिं तूं हिन बंगले खां ॿाहिरि पेर रख। राति जो त ठहियो तूं सुतो पियो आहे बेड ते, पर ॾींहं जो बि बेड ते ई किरियो पियो आहे।
तोरो बेड खां पेर तलाए ते दी मरे थी भवका। इन माईअ बाबा खां पोइ वॾे सूफ़ खे बि गुम कराए छॾियो आहे। साईं जॾहिं पाण हिन माईअ जे पीउ खे न गुम कराईंदासूं तॾहिं पंहिंजूं सभु शर्तूं मञी थी। जॾहिं सभु शर्तूं मञी थी नी त पोइ असां सभु उन खां वापसि वठंदासीं जेको बाबा उन जे नाले करे वियो आहे। हलो हिकु चकर ॿीहर ॿुधाए किथे तुंहिंजी ज़बान त थिड़की न आहे वई या मुंहिंजे कननि ग़लति ॿुधो आहे? छा ग़लति ॿुधो अथई? अमां छा ग़लति चयो आहे? इहो ई उस्ताद गुलू त 2-3 हज़ार वरिता आहिनि उधारा जा 2-3 लख। अमां सही चयो आहे, 2-3 लखनि जी ॻाल्हि आहे। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते मोचारा ओ मोचारा अलाए काॾे मरियो। ओ मोचारा जी सर हेलो आएगा। इन माईअ ऐं उन जे पीउ ते चङी तरह डोडा भाड़े नज़र रखो। हां ऐं ॾिसो चङी तरह ॾिसो त इहे असांजे ख़िलाफ़ कहिड़ियूं साज़िशूं था कनि। सम्झाई? समझिए होता रे माई वॾी चालाक अथई उन करे तोखे बि होशियारी करणी पवंदी। अरे हेॾे मूंखां वधीक को ॿियो होशियारु हूंदो हिन तर में? न भोतार तोखां वधीक अकुलमंद ऐं होशियार को ॿियो थी ई नथो सघे। न न मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। जॾहिं मूंखां को वधीक होशियारु न आहे त पोइ माई असांखे कीअं थी मात ॾेई सघे? हल उहो इन करे जो तो माईअ खे धर ॾेई छॾी आहे। हल अॼु खां वठी धर ख़तमु। ॿुधाए छा कजे? साईं माईअ जे पीउ खे अगवा कजे। साईं जीअं न हिननि पंहिंजे वॾे भोतार खे गुम करायो ईअं ई तव्हां हिन छोकिरी जे पीउ खे गुम करायो। ॻाल्हि लख जी बल्कि 1,10,000 जी कई अथई। इन माईअ बाबा खां पोइ वॾे सूफ़ खे बि गुम कराए छॾियो आहे। साईं जॾहिं पाण हिन माईअ जे पीउ खे न गुम कराईंदासूं तॾहिं पंहिंजूं सभु शर्तूं मञी थी। जॾहिं सभु शर्तूं मञी थी नी त पोइ असां सभु उन खां वापसि वठंदासीं जेको बाबा उन जे नाले करे वियो आहे। हलो जॾहिं समूरी विकत तव्हांजे नाले थी वई न पोइ हिन माईअ खे तव्हां भॼाए कढण में सवलो थींदो। तुंहिंजी सलाह दिलि सां लॻी मोचारा। बसि हाणे तूं हीअं कर 2-3 माण्हू हथ कर त जीअं हिन माईअ जे पीउ खे अगवा करायूं। हलो इहो कमु मुंहिंजो आहे भोतार रुॻो तव्हांजी इजाज़त मिले ॾिस त हिन पोड़ी कमाल खे कीअं थो गुम करायां। हां त चवां थो पातरणी त कीले वठी वञोसि त जीअं ॿीहर हिन घर जो रस्तो बि न ॾिसी सघे। हलो अपा ओ अपा इहो मां तोॾे पे आयसि तुंहिंजे घर। तूं अलाए काॾे थो परमोह कई वञे तोसां ख़ैर त आहे न? हा सभु ख़ैर लॻो पियो आहे। तूं इहो ॿुधाए त कीअं मुॾे पंधि पई आहीं? ओ अपा हाल अहवाल कुझु अहिड़ा आहिनि जो घर वेही कजनि त सुठो आहे। कहिड़ो असां संगा बंदी था कयूं जो घिटीअ में हाल हवाल ॾियण सां बदनाम थींदासीं? अमां हिनखे पुछड़े थियण जो शौक़ु आहे पोइ असांखे कहिड़ो लाचार जो हिन जे घर हली हाल हवाल ॾियूंसि? छा तेड़े उस्ताद गुलू मूंखे पुछड़ो कंदे? ओ अपा जे तूं चाहींदे त पुछड़ो न थी। माण्हुनि में लालच अहिड़ी त काहे पई आहे जो इज़त खे ॾिसनि ई कोन था। अवलियत ॾींदा ई पैसे खे हिन। सुहागण चवंदी आहे सच माण्हुनि खे लॻंदो आहे बच। अबा मां तोखे इहो चवण आई आहियां त मुंहिंजे पुटड़े गुलूअ खां जेके 2-3 लख उधारा वरिता अथई त उहे बीह माई हिकु चकर ॿीहर ॿुधाए किथे तुंहिंजी ज़बान त थिड़की न आहे वई या मुंहिंजे कननि ग़लति ॿुधो आहे? छा ग़लति ॿुधो अथई? अमां छा ग़लति चयो आहे? इहो ई उस्ताद गुलू त 2-3 हज़ार वरिता आहिनि उधारा जा 2-3 लख। अमां सही चयो आहे, 2-3 लखनि जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं 2-3 हज़ार हुजनि हा पोइ असां तोखे माफ़ न करे छॾियूं आहे। हा साईं सखी आहे तूं वॾो। ख़ुदा कयो तव्हां वटि एतिरी सहप आहे जो तव्हां मूंखे 2-3 लख उधारा ॾेई सघो। हाणे तोखे इन कूड़नि दड़हनि हणण मां कूड़ ॻाल्हाइण में कुझु बि कोन वरंदो। तो जेके पैसा मुंहिंजे पुटड़े खां वरिता आहिनि न
उहे पाई पाई करे असां लिखी छॾिया कीअं पागलो? हाँ मां मूं हिकिड़ो हिकिड़ो अखर चिट्टो लिखी छॾियो आहे सफ़ा। हिन कहिड़े ॾींहं ते किथे किथे मूंखां पैसा वरिता आहिनि इहो सॼो मूं वटि तफ़सील लिखियल आहे। अरे जीअस फॾाइनि मो केता तो फड़के पियो मुआ चिट्टो ॻाल्हाए न। ओ मुंहिंजी अमड़ जीजल तूं सची आहीं। इहो मसइलो हिते घिटीअ में हल कोन थींदो। मां हींअर कंहिं ज़रूरी कम सां थो वञा। शाम तूं ऐं उस्ताद गुलू मुंहिंजे घर अचिजो। उते थधे दिमाग़ सां वेही हिसाब कंदासीं तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। बाबा इहो शाम असां पक तुंहिंजे घर ईंदासीं। तूं महलाए तो कमकार छॾाए घर अचिजांइ ज़रूर। किथे ईअं न थिए त तुंहिंजे इंतज़ार में असांखे राति तुंहिंजे ई घर गुज़ारणी पवे। छो त बा पैसनि वठण खां सवाइ मां तव्हांजे घर खां ॿाहिरि पेर ई न कढंदसि। पैसा वठंदसि त पोइ निकिरंदसि। छो त सुहागण चवंदी आहे सच, माण्हुनि खे लॻंदो आहे मच। तूं वञी खॾ में पवण। अब हाल त हलो। हिकिड़ी फिल्म ख़तम ई नाहे थी त ॿी शुरू थी वई आहे। हाणे हिननि फॾाइनि मां जान कीअं छॾायां। वञा पहलवान ॾे कयां कुझु पैसनि जो बंदोबस्तु। हणान 2-3 रुपया बूथ में त को वात बंदि थिए लोगन जो। पहलवान पोइ तूं घर हल, मां गाॾी छॾे मानी घर हणी पोइ अचां। न आउं घर न वेंदुसि। अरबाब ते अॻई तॾो विछायो वेठो हूंदो दर अॻियां। अॼु ड्रुक अरबाब कई आहे ऐं ज़मानत उन ॾिनी आहे। अधु छा हिननि पैसनि मां 1 रुपयो बि न ॾींदोमांसि। जेकर तो उनखे कुझु बि न ॾिनो न त सफ़ा छितो थी पवंदो। बाबा हौश मां निकिरे थो न त भली निकिरे। मां अॻई ख़ाली लॻो पियो आहियां। माई सुहागण खे 5 लख भरे ॾिना अथमि ऐं जिन जिन माण्हुनि खां वरिता अथमि न उन्हनि वीचारनि खे कुझु त ॾियां न त बाबा उहे माण्हू पादर हणण में देरी कोन कंदा। ऐं अरबाब पोइ उनजो छा सोचियो अथई? ॾिस जुड़िया कर्ज़ मूं पंहिंजे नाले ते खयो आहे। छितो थिए या पंहिंजो हौश विञाए चरियो थी पंहिंजा कपिड़ा फाड़े न पोइ बि हिननि पैसनि मां रुपयो न ॾींदोमांसि। हिन वक़्तु अरबाब खां वधीक मूंखे पैसनि जो लाचार आहे। अरबाब 2-3 ॾींहं पोयां लॻंदो पोइ पाण ई आसरो पले वञी घर वेही रहंदो। जीअं तुंहिंजी मर्ज़ी। भॻवान मुंहिंजी मर्ज़ी इहा अथई त तूं माठ करे या गाॾी बीहारे मुंहिंजे लाइ मानी खणी आहे। उतां अॻिते अरबाब अची छापो हणंदो ऐं घर जे अॻियां जेका ज़मीन आहे न उते हली वेहां थो। तूं ते मानी खणी आहे। यार ॾाढी बुख लॻी आहे। ठीकु आहे पोइ तूं हली वे, मां मानी तयारु कराए अचां थो। हा जल्दी अची। अरे पर मूंखे वठी कारे तो हले पियो। अबा मां को पुराणो वॾो खूह या जबल जो टुकरी थो ॻोल्हियां। खूह या जबल टकरी? पर छो? छो जो तूं असांखे ज़िंदा रहण जे क़ाबिल ई न आहे छॾियो। मां ख़ुदकुशी करण थो चाहियां उहा बि तुंहिंजे साम्हूं तुंहिंजी अखियुनि जे अॻियां। तूं ख़ुदकशी करण थो चाहीं? हा बाबा हा, उहो बि तुंहिंजी अखियुनि जे साम्हूं त जीअं तूं असांखे तड़पंदो ॾिस पंहिंजी औलाद खे मरंदे ॾिस पंहिंजी अखियुनि सां। अरे निभागा ख़ुदकशी कंदे पोइ एॾी तकलीफ़ करे मूंखे हिते छो वठी आया? मूंखे इहो तूं घर में पुछे हा मां तोखे ॿुधाए छॾियां त ख़ुदकशी जो सवलो तरीक़ो हे आहे। तूं पीउ आहीं या कासाई? औलाद मरण जे लाइ तयार आहे। औलाद ख़ुदकुशियूं थी करे पर तूं देगड़े जे मथां नाग बणिजी वेठो आहे। पुट मूं सोचे छॾियो आहे अॼु राति मां तोखे अरबाब खे सोन जे देगड़े जो ॾसो ॾींदुसि। हा बाबा मज़ो अची वियो। पर बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, सोन देगड़ो तूं ॾस ॾे न तूं मूंखे ॾिजाए, अरबाब खे न ॾिजाए बा। अरे जहिड़ो तूं पुट तहिड़ो अरबाब पुट। इन जे करे मां कॾहिं बि पुट सां नाइंसाफ़ी नथो करे सघां। ठीकु आहे बा ठीकु आहे। बसि तूं नाइंसाफ़ी न कर पर राति जेको तूं सोन जे देगड़े जे ॾस ॾियण जो वाइदो कयो आहे न हाणे हुन तो फिरजाए न। न न कोन फिरंदुसि। अॼु राति मां तव्हांखे सोन जे देगड़े जो ॾस ज़रूरु ॾिजो। परे हट रे भागा। मूंखे ख़बर आहे त तव्हांजो मुंहिंजे लाइ केॾो हियां थो फाटे। अरे हिकिड़े ॾींहुं सोन जे देगड़े जो ॾस ॾिनोमांव न त ॿिए ॾींहं ते तव्हां ॿई भाइर मूंखे घुटो ॾेई पूरो करे छॾींदो। परे थी मूंखां। अरे अब्बा अॼु मूंखे पक थी वई त तूं रुगो कासा ई न पर तूं कासा जो सरदार रही चुको आहे।
अरे का साई बि जंहिं महिल के जानवर खे कोंदा हूंदा न उन्हनि खे बि कुझु जानवर जे मथां रहम ईंदो हूंदो पर तोखे त औलाद जे मथां उहो रहम ई कोन थो अचे अब्बा ओ अब्बा पीओ अब्बा अरे